अस्सलाम वालेकुम। त घणा ॾींहं थी विया हुया जेका आहे त मां वीडियो न ठाही हुई, इन करे सोचियो त अॼु जेको आहे त वीडियो ठाहिजे ऐं तव्हां सां जेको आहे त मुखातिब थिजे। त वीडियो ठाहिण जे लाइ जेको आहे त मवाद आहे ई कोन, पोइ ईअं ई जेको आहे त रफ वीडियो ठाहियूं था। अॼु फैज़ान जेका आहे कटिंग करणी हुई, वाह जेका आहिनि फैज़ान जा वॾा थी विया आहिनि। पोइ जेको आहे फैज़ान चए थो पियो, उस्ताद बि चयो पिए त जेको आहे त कटिंग कराए आहे डिज़ाइन सां जेको आहे फैज़ान जी कटिंग करायूं था। फैज़ान जेको आहे त रेडी आहे। फैज़ान हलंदे या न? छा ॿुधो पियो? नेट खिचाइसि। त जेको थियो उहो जेको आहे तव्हांखे ॾेखारींदासीं। असां सां गॾु रहिजो। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे, चैनल खे सब्सक्राइब करे छॾा त वधीक वीडियो जेका आहे त पोइ उते वठायूं था। ऐं शहर हली करे जेको आहे उहा वीडियो ठाहियूं था। देर थी वेंदी। सही है। सही है। सही है ना? गुड बाय। ये वाली ज्यादा अच्छी है, ये काफी प्यारी आउटफिट है। बंद कर मोबाइल। एस्ट्रोनॉट नहीं बनना, लेट्स गो। ऑलराइट। आदिया 50-50 50-50 बिस्किट जेको 50-50 करो, 50-50 में जेको फैज़ान कबाड़ो करे हुस ताड़े थियो हाणे हल लिटर खाऊंली कलबाड़ो थी वियो। कलबाड़ो इहो से नानी ने लिटर उठी तो दोस्तों वधिक जेका वीडियो आहे उहा शहर हली करे ठाहियूं था। पोइ हुते जो आहे तव्हां सां मिलंदासीं। सही नंढा करे अञा। हाँ सही नंढा करे नंढा कर रही, थोड़ा नंढा करा सही है। दोस्तों फैज़ान जेका कटिंग कराए वरिती। हाणे चए थो गोलगप्पा खावारे मांखे। त पुराणे यूपीएल चौक जेका थाणे जी भेक में जेका गोलगप्पा वारो आहे, इन खां जेका गोलगप्पा खाऊं था। ताज़ा जेका गोलगप्पा अची विया आहिनि। फैज़ान खे जेको आहे खिचड़ी थी वई। फ़िलहाल असां खाऊं था, पोइ जेको आहे अॻिते हलूं था। मां वीडियो ठाहींदोमांइ भैया। दोस्तों कोरोना वायरस से जेको आहे हिकिड़ी वैक्सीनेशन आंदी पई हुई मुंहिंजी, त इजाज़ चयो त पोइ उहा जेका वैक्सीनेशन कराइजी पाण। हिकिड़ो डोज़ हणायोसीं, जेको हिकिड़ो रांदो पियो हुयो। त वञूं था पिया जेको आहे सरकारी अस्पताल इंजेक्शन करण लाइ कोरोना वायरस जो। हाफ़िज़ हल बेटा, हल बेटा। दोस्तों सिविल अस्पताल में जेको कोरोना वायरस जो डोज़ ॾियण आया आहियूं। न पाव ज़्यादा दो, सूम ज़्यादा दो। दोस्तों तो भुट्टो जेको आहे आख़िरी जो डोज़ ॾियण आयो आहे, ज़िंदगी जो आख़िरी डोज़। हा बेटा पोइ जेकॾहिं हलियो वञे त पोइ को मैसेज ॾियणु चाहे। मैसेज मां तव्हांखे इहो ॾियणु चाहींदुमि त असां RSO आहियूं ज़ोंग में।
मां इहो तव्हांखे मैसेज ॾियणु चाहींदुमि भाउ जेकी असांखे ग़लती खाधे पीते खे ग़लती थी हुजे माफ़ु करे छॾिजो अॻियो जहान आहे जहान असांजो छा थींदो ख़ुदा ॼाण बूटे साहब जेको आहे मैसेज ॾिठो इजाज़ वेठो आहे इजाज़ खां ॿियो वठो हली करे इजाज़ खां बि वरितो पहिरियों जेको डोज़ हुयो त 5 साल वारो हुयोसीं हाणे जेको आहे त ओमिक्रॉन आयो आहे त इन जे लाइ साॻियो आहे हिकु ॿियो ठहींदा ॿियो आहे वरी ॿियो बि लॻंदो न जेका हाणे आया आहिनि उहे फाथा हाणे आया आहिनि उहे बची वेंदा जंहिं न हणायो उहो ई चवंदो आहे इहे ठगी आहे तूं वणे ने हा ठाहे करे कान लिखियो आहे बाबा टी एच ओ डेर की सिंध पोइ फेर जेका हाणे महसूस बि न थियो सुई लॻी आहे न लॻी आहे पर हिन फेर ॾिसूं था तबियत बि जेका आहे कंहिंजी ख़राबु न थी वई बुखार वग़ैरह न आयो हुयो हीअ जेको आहे सेकेंड डोज़ आहे पाण 6-7 महीना पहिरियों हणाई इजाज़ अरे एॾो दर्द कोन्हे भला लाश थी पकड़ खाधे पीते घर में स्टाइल mana mat ये बात भूटे दी गाड़ी कर दिया भूटे की गाड़ी कर दिया सही नमूने अरे बेटा आखिरी कल खनी उड़िया हेलो तो ये सेकंड है हाँ बस सेकंड मारो ना ओके दियो खजान तो आने में दोस्तों जो इंजेक्शन असां कराए वरितो आहे सेकेंड डोज़ हुयो पहिरें जेको आहे सेनोवेट कराई हुई असां त हाणे जेको आहे सेकेंड हुयो लास्ट हुयो त जेको आहे सखी थिए पई बैंक्स वग़ैरह में जेको आहे उन हिसाब सां जेको आहे लास्ट डोज़ जेको आहे हाणे फाइनल कयो आहे दोस्तों हाणे बीठा आहिनि सीन थी वियो आहे जेका मुंहिंजी मोटरसाइकिल चाबी हुई त उहो बूटो खणी वियो आहे बीठा आहियो असां बूटे जे इंतज़ार में कॉल कई अचे थो पियो पोइ जेको आहे वञूं था हीअ जेका वीडियो आहे त मूं रफ ठाही हुई इन करे जेको आहे घणा ॾींहं थी विया हुया वीडियो जेका आहे त मुंहिंजी न आई हुई यूट्यूब ते इन करे जेको आहे नंढड़ी वीडियो मां ठाही जेकर तव्हांखे पसंदि आई हुजे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़